मतलब जो आहे मतलब जो प्यार। मीर मोहम्मद के आज़ार मिलिया आहिनि मोहब्बत में। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। इंसान हो ई साॻो आहे, इंसान हो ई साॻो आहे, इंसानियत कान रही आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। इंसान हो ई साॻो आहे, इंसान हो ई साॻो आहे, इंसानियत कान रही आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहो माण्हू चवनि था जवान आहे, ॾींदो हिते हुते जो पैगाम आहे। उहो माण्हू चवनि था जवान आहे, ॾींदो हिते हुते जो पैगाम आहे। वॾो उन जो सजण साईं मान आहे, पर ॻाल्हि असां खां गरी आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। हर माण्हू साम्हूं निभाई आहे, कंहिंजी न मूं दिलड़ी रंजाई आहे। हर माण्हू साम्हूं निभाई आहे, कंहिंजी न मूं दिलड़ी रंजाई आहे। हर हिक सां कई मूं वफ़ाई आहे, मिली सूरनि जी त भरी आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। जो सभु को राणो आहे, हिते चवण हर को सियाणो आहे। पंहिंजे राज़ जो सभु को राणो आहे, हिते चवण हर को सियाणो आहे। मीर मोहम्मद सभु सम्झूं था पिया, पर दिलड़ी असां जी चरी आहे। उहा साॻी मोहब्बत माण्हुनि में
वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहा साॻी मोहबत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। इंसान हो ही साॻो आहे, इंसान हो ही साॻो आहे, इंसानियत कान रही आहे। उहा साॻी मोहबत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहा साॻी मोहबत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। उहा साॻी मोहबत माण्हुनि में वफ़ा कंहिं में कान रही आहे। वफ़ा कंहिं में कान